रोज थो भेरे कारो सिज सिज गिरण में बरतल दुनिया काया कारा ठल दुनिया कोमल जज्बन जी धरती ते रोज थो भेरे कारो सिज उठन पूजन मोजू सदाऊं गर्दन लर्जी वंजन जू फजाऊं ओवर नाइन वारो ना है रुन्यई रुन्या सुन्यई सुन्या रोज थो भेरे कारो सिज रोज थो भेरे कारो सिज कारो सिज कारो सिज कारो सिज कारो सिज कंवल जी अम्मा। मानी तैयार थी वई पुट? अम्मा थोड़ी देर लगंदी। जल्द कर दिए, दादा ने अचण जो वक्त थी वियो आ। सुबुह लाकू बनीअ ते बुख ते वियो आ। अचण सां मानी घुरंदो, सुबुह सां बुखारो वियो आ बनीअ ते। जी अम्मा, तेसी ताईं तैयार थी वेंदी। सबाना खुश था आई ने? हाँ दी, मां खुश आया। वे हाणे कान आया, चवी थी त खणी वे हाँ थी। हाँ हाँ, बीहण में भी का भलाई कोने अदी। कंध हेठ करण में भी भलाई काने शबाना। मतलब त 10 सालन का कंसरा खणाईंदी आई आहियां। 3 महीनन का मेड़ू मिंथू भी कया। हाणे आखिरी भेरो चवण आई आहियां। चिट्टो चव दी। तू जेब से तुंजो पेट लिखी दिनो वियो हो, सो तो खा विसरी वियो जो चिट्टो चवा। सो तो खे त का कली काने का अख बुट भी को तो खा सिखे। धाणो हिक जेजियूं आयूं, ॻाल्हाए कुछ होश सां। होश में त तहां अचो शबाना। राजन के सुधा तुंजो पेट सी लाणियूं। शर्त इहो हुयो त पहिरियों मूंखे धीउ ऐं सोराब खे पुट ॼमंदो। कुदरत जी मर्ज़ी, तोखे पहिरियां धीउ ऐं मूंखे पुट दादन ॼायो। अधो सोराब त हथ ई खणी वियो। केर तो चवे त सोराब हथ खयो या इहो शर्त हुयो? अल्लाह राज़ी थियो पीड़ीअ में सारंग पुट ॼाओ त हक छिकण में। धाणो धाणो होश में त आहीं न। सारंग जी उमिरि खे ॾिस ऐं कंवल जी उमिरि खे बि ॾिस। छा है सपो अॼु नंढो सुभाणे वॾो सारंग कंवल सां लांदो। मता चवी त धाणो मठ करे वेंदी। धाणो धणकी आ, निधणकी ना है। गुलाब जो नंदन लई अचजांइ कंवल जे संग जे लाइ। हिक अख रोंदई, हिक अख खिलंदई। धाणो लिखियल पेट वठी रहंदई। मता भुल हुजई, रुगी दादन खे अचण ॾे। वक्त टुकाणी कयांस। मामी दाणो छाते थी लाफ लॻई? मां मोकल वठण आयसि कंवल जी त सारंग जी बुकी विझी वञा। सोडा छा थो फाड़े ॾिसी, असी पेट लाणियो। मता न करी, कोरट ताणी न छॾिए। मामी अञा चवणो अथई?
जेको चवणो सो चेम हाणे तू ॿुधा त कॾहिं अचां चई न हाणे मां ॿुधायां थो दरवाज़ो खुलियल अथई वञ किथे मूंखां गुस्ताखी न थी वञे कंवल न मिलंदई हू कोरट ऐं ओता हाणे वञ निकर हितां वञा थी वञा पर याद रखजै धाणो धणकी आ निधणकी न आहे पाण सॾे संग ॾेई वेंदे हा मरन पर पिटजन हेल अदी मूमल अम्मा काथे आ पुफी शबाना ऐं कमल जे घर वई आहे छो भाउ सारंग खे घोट बणाइण जे लाइ संभरी आहे मूंखे हा तोखे छो बस मथो ख़राब हाणे तुंहिंजी उमिरि आहे घोट थियण जी इहो घोट छा आहे दी इहो अम्मा अचे न उन खां पुछजांइ जेका तोखे कमल जो घोट थी बणाए तुंहिंजो घोट छो नथी बणाई सारंग गलत चयो दी हा बिल्कुलु ग़लति दिमाग ख़राब थी वियो अथसि वॾो साह अथसि उन्हनि खे साह जो इनकार कनि धाणो धणकी आ का निधणकी कान्हे का छा थियो अम्मा इनकार था कनि मुंहिंजी बि सीधा जो मां मठ करे वेहां जेकॾहिं इनकार था कनि न त छॾे खणी हरू भरू छो मठ कर हक़ थी घुरां सारंग घोट थींदो सब कवल जो ला दो दुनिया ॾिसंदी दुनिया अम्मा अम्मा मां बाबा सां लाॻांदुसि हाणे चुप बेवकूफ़ तूं कावड़ बि आई न तॾहिं त मां चवां थो न त बाबा सां लाॻां चुप नथो कर तूं कवर सां लाओ लहंदे न न मां ओॾे कोन वेंदुसि जानी बचड़ा तूं ॾे छो वेंदे तवार त हेॾे ईंदी काका तव्हांखे आराम जी सख्त ज़रूरत आहे साईं मां आराम कयां त मज़ूरी केर करे काका इहा त ॻाल्हि आहे बहरहाल ही कुछ मेडिसिन्स तव्हांखे मां ॾियां पियो ही वठो त अलाह बहितर कंदो सभु ख़ैर थी वेंदो महिरबानी डॉक्टर साहब साईं फी काका अलाह ख़ैर कंदो दुआ कजांइ महिरबानी साईं छो दादा न तबीयत ठीक ना है जा डॉक्टर सतार लगे थो तो तबीयत बिगड़ी हुई थी खैर ता है छा थियो आ मूं वटि बगस है छाजा कस या तो झगड़ो वारिया या वरी मामे सोहराब खे संग ॾिया दादा न जेको तू चवी थो सो समझी पिया थो सब समझा थो दादा न तू नथो समझी कमल ऐं सारंग जी उम्र में रात ॾींहं वारो फर्क भी नथो समझी तू ऐं झगड़ो सो त आहे ही ख़राब झगड़न ऐं फडन जा मुंह बरांडे हुजन इन जो मतलब त समझाया न झगड़ो भी न कया संग भी न ॾिया त छा कया 3 सालन खां मामे सोहराब जो री गट बंद ही नथो थे नेठ उनखे त बंद करणो पवंदो न आयो हो काको सोहराब त मदद कर मूं खेसि ॾाढो समझायो
पर असीं माण्हू सुधारणा किथे आहियूं? वरी बि मां ॾिसांसि थो। तोखे त ख़बर आहे डॉक्टर सतार त मूं लाइ झुकण ऐं कंहिंजी कान कढण ऐब आहे, पर मां रिश्ता विञाइण नथो चाहियां। यार जेकॾहिं तंग आयो न त तंतु वांगुरु टुटी वेंदो। तकड़ न कजांइ। डॉक्टर सतार जेकॾहिं तकड़ कयां त तव्हां वटि अचां। तव्हां मूंखे बार बार रोकियो आहे, तॾहिं ही दादन तव्हां वटि हली आयो आहे। न त यार मां कमज़ोर न आहियां। दादन तूं परेशान न थी, मां शहर थो वञा दवाउनि लाइ, वापसि अची काके सोराब सां ॻाल्हायां थो। तुझे मेजाले में मुंहिंजी ॻाल्हि वेहंदी कान शफ़न। तू भी कमाल तो करी चा सोराब। कमाल वरी मां थो कया? न बाकी जमीन सरकारी नाले असांजे, जिम्मेदारी रस बहराम खान जी। पोखियों असां लोण जे साबाए में सोढल वारा। सांबाहन सां सो लुणी वेंदो सोढल? बेवकूफ़, सोढल जो रईस बि अलॻि त कबीलो बि अलॻि। मूं पे चयो त पंहिंजे रईस बहराम खान खे सुध ॾियणु लाज़मी आहे त जीअं हू सरदार शहबाज खान जी मार्फत सोढल खे रोके सघे। सोढल जी जण सरदार शहबाज खान के सुध ही ना है। चाचा कॾहिं कॾहिं खिल जड़ियूं ख़बरूं कंदो आहियां। सॼो फॾो ई त सरदार शहबाज खान जो लिथियल आहे, न त सोढल में साव आहे। मञा थो, भला रईस बहराम खान खे ॿुधाइण में छा आहे? घटि में घटि ईअं त कोन चवंदो न त मूंखे ॿुधायो ई कोन। ॿुधाएसि, बाक़ी सोढल लोण लाइ भिख वधाई न चाचा, वढिजी वेंदई। ईअं अंधनि जी ख़ैरात कान्हे जो खाई वेंदो। सोराब जी समक अथसि। हल हल त घरां थी बहराम खान सां मिलां ऐं ॿियो मसइलो बि अॻियां रखांसि। बाबल चओ बगना। तव्हां सफ़ा थधा आहियो। अड़े बगना, थधो घड़ो पाण खे शाम में विहारींदो आहे। बराबर बाबल, बर्फ के उस में रखो या छां में, बर्फ ॻरी वेंदी आहे। तव्हां बि सफ़ा बर्फ आहियो। छा मतिलब आहे तुंहिंजो? तूं बहराम खान खां वाक़ुफ़ न आहीं? आहियां, तॾहिं त चयुमि तव्हां सफ़ा थधा आहियो। किथे थधा आहे पिया ॾेखारियमि, ॿुधाए। बाबल, शहबाज खान सां मिलो था त ईअं था खिली ॻाल्हायोसि ॼण हू रेस अव्हां राज। कमज़ोर न सम्झ बहराम खे बगना, सियासत में ईअं ई थींदो आहे। हू खिली मिलंदो, तव्हां छो चिड़ी मिलांसि? जेकॾहिं हू अखियूं ॾेखारींदो त ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदोमांसि। वो ईअं किबला त बगन बि भड़के। बगन जी सट, बगड़ जो झट। बाबा छा बि थी पए, मां फसल लुणंदुसि। हा ॾिस न बाबा, ज़मीन असांजे मुहागे में आहे ऐं बहराम खान वरी ज़मीन सोराब खान जे नाले ते करे छॾी आहे। शुक्र कनि जो मां हिते न हुअसि, न त फसल बि पोखण न ॾियां न। सोढल, मां तोसां आहियां, पर दुश्मन जा हथ ॿधल न सम्झ। सरदार शहबाज खान खां माण्हुनि जी मदद वठी पोइ इहो कमु कबो। बाबा मदद छाजी मदद? असां हीणा आहियूं, हाँ? चूड़ियूं पाए वेठा आहियूं घर में या मथे ते पोती पाए वेठा आहियूं। यार दोस्त गॾु करे, कबीले जा माण्हू गॾु करे वञी फसल लुड़ींदो मान। तकड़ न कर, तकड़ कम शैतान जो आहे। पेर खोड़े जमाए कम कबो। भला जे सरदार शहबाज खान खां मदद वरतीसीं त उनमें ऐब कहिड़ो आहे? पंहिंजे कबीले जो सरदार आहे। भला हुन असांजी अॼु ताईं का मदद न कई आहे छा? बाबा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, सरदार असांजी कहिड़ी मदद कई आहे? ज़मीन असांजे नाले ते न कराए सघियो आहे, वरी तव्हां था चओ त साईं सरदार मदद थो करे। सरकारी कम में कॾहिं कॾहिं धराई थी वेंदी आहे,
सरदार खां सवाइ खापी पवंदासीं। हूअं बि पंहिंजे चङे सां सलाह ऐं उन जी इज़त करणु असांजो फर्ज़ आहे। छा थियो? सोढल खे तूं ई समझाए। छा थो चवे? सरदार जी सलाह ऐं मदद खां सवाइ सोरहा ॿारनि जो फ़सुलु लूणण जी तयारी में आहे। बाबा सोराब सिर्फ पोखियो आहे, ज़मीन असांजी आहे, असांजी। सोढल ॻाल्हि वरी बि पिढ़े वारी थी बीहे। ॾिस पीउ जे चवण खां ॿाहिरि न निकर। अम्मा तूं भी बाबा वांगुरु ड्रिजणी निकती है। वञे वञे वञी सरदार सां सलाह करे अचे पंहिंजो शौक़ पूरो। मां बि 3 ॾींहं ताईं ॾिसां थो, उन खां पोइ मां पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक आहियां। छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। ॾिसूं थी न? ॾिसां थी ऐं सम्झां बि थी। जवान रत जोशीलो हूंदो आहे। ॿुध तूं उनखे पेर ते आणण जी कर। मुंहिंजी त सलाह आहे सरदार वटि वठी वञीस। कोन हलंदो कोन। मां पाण थो वञा सरदार शहबाज खान ॾे। सम्झे थो चरियो त मां सोरहा ॿारनि खां ड्रिजां थो, पर मां थो चवां त कमु कजे त कामयाबीअ सां। जीअं तरह में हर को समझे त सरदार शहबाज खान जो कबीलो सगो आहे, पोइ को खंघी हथ विझंदो। सुठी रोईंदी आहे? हाँ चरी त नथी आहे? छा थियो आहे? ॿुधाए न। अम्मा कहिड़ो जबल टुटो आहे? सुठी ॻाल्हि पाण। अम्मा खच टांडन में उछलण खां पोइ कंहिंखां पुछजे त चोथे हुजे या बदी दरिया में उछलींदे चइजे त ॿुॾण खां बचिजे। छा थी चवे पई? कंहिंजा टांडा, कंहिंजो दरिया, केरु तो ईअं करे? तव्हां सभु। असां सभु? हा मां अकेली। सियाणी थी, समझदार, हौसलो कर। मां जो तोसां गॾु आहियां, दादन तोसां गॾु आहे। तूं अकेली छा में आई? अम्मा केरु ॿुधंदो आहे धीरुनि जी? दिया मां वेठी आहियां न, तूं पाण खे संभाल। मां ये करण न ॾींदसि। थी वेंदो मां, ये थी वेंदो। मां लुड़ी लावारी थी वेंदसि। केरु बि बचाए न सघंदो मूंखे। ये तुंहिंजो वहम ऐं ख़ौफ़ आहे। तोखे कुझु बि कोई न करे सघंदो। मां तो ते कख बि किरण न ॾींदसि। अम्मा असां वटि न्याणियुनि जी केरु ॿुधंदो आहे? ॿुधाए, रस्मुनि ऐं रिवाजनि जो शिकार असीं योखलियूं थींदियूं आहियूं। जॾहिं न रस्मुनि जो राकास लहंदो आहे ऐं किड़काइण लॻंदो आहे त सभु बेवस थी वेंदा आहिनि। को बि न खुशंदो आहे। सभु बेस गूंगा पोड़ा थी वेंदा आहिनि। को बि एहसास न आहे कंदो। न सोचदी है एतिरो, तूं बीमार थी पवंदी है। मां अॼु दादन खे चवां थी त सोराब खे वञी कुतो जवाब ॾेई अचे। अम्मा रस्मुनि जी ढूंढ ते न गिजो लामारा ॾिना त दादन बि बेस थी वेंदो।
दादन भी कुछ न करे सकंदो। छोल किरनो पेट बाबा, छोल किरनो बाबा मुझो पेट। जमण खां अॻु मुझो रिश्तो छोकिरीअ जी बि मर्ज़ी हूंदी। समझने का अलाए काॾे मरी वियो सोराब। छो मां केर आ न अचे त सलाह करे सारंग जो सायो कयूं। के मेहंदियूं, के मोड़, के कपड़ा, के लटा, दावतूं सोराब न कंदो ॿियो केर कंदो? पाड़े वारा अची कंदा। अम्मा ॻाल्हि त ॿुध, ॿियो को कमकार नाहे तो वटि? मतलब कहिड़ा मतलब समझाया अम्मा? पोइ बि ख़बर त पवे। अम्मा थोरो सोच, छो भला कंहिंजी जिंदगी बर्बाद करण जे पोयां पइजी वई आ? कंहिंजी जिंदगी बर्बाद कई थम? हाँ बस कंहिंजी बि न। तुंहिंजे लेखे कोन समझो थम? हाँ जेकॾहिं सम्झे में अथी त पोइ पुछे छो थी? पुछा इन करे थी पुछी त दोडा टिड़काए छॾियईं। उथ उथ वञी सांझण कर। हीअ थी माउ खे सेखारे सारंग जी शादी करण कसो कम आहे, ईअं न जो भुण भुण खणी लातीअ ते। ॿुधी न उथाड़े उथ न वञ न पक्का वटि शुरू कई अथई। वञा थी वञा अम्मा, तोखे त सदाई मूंखे ॻाल्हाइण जो शौक़ु हूंदो आहे। छो थी छिड़बी मुंह मल खे? वट वाराइण शुरू कई अथसि। कंहिंजी वट वाराइण शुरू कई अथसि? तूं हाणे आॾी पुछा खे छॾ गंज चऊं हाणे बिलो कर वञी। हैं छाजो बिलो? सारंग जी बुकीअ जे लाइ सामान वग़ैरह दुहल शरनायूं ॿियो वरी कहिड़ो? पक त करण दे धाणो। पक छाजी पक? पेट लिखियल आहे पेट, इन खां वधीक ॿी कहिड़ी पक? पेट बिल्कुल लिखियल आहे धाणो, पर छोकरी खे वनवाह में विहारण जे लाइ दादन वारनि जो राज़ पो ज़रूरी आहे। मना त राज़ पो ज़ाहिर न कन त माठ करे वेही रहो, ईअं न? न माठ छो कबी? डॉक्टर सतार खे चयो थम अॼु वरंदी ॾींदो। इहो मुखालफ़ में आ, इहो वरी कहिड़ी वरंदी ॾींदो? समझ न ॻाल्हि खे बेअकुल। सभिनी खे चयल हूंदो न त सुभाणे को मयार कोन ॾींदो। जेकॾहिं सफ़ा जवाब ॾिनो न त आख़िर में रईस बहराम खान खे चइबो हिया न फाटई। अलाए कीअं था जवाब ॾियनि? धाणो धण की आ का निधण की कान्हे का? कमज़ोर मां बिना हिया धाणो, मां पंहिंजो हक़ छॾींदुसि छा? क़ुरान ते लिखियल आहे पेट, मज़ाक आहे छा? पोइ देर छा लाइ थो करी? चयमि न नह सां छिजे त काती छो ॻोल्हिजे। तूं उथ पाणी पियार, सब सवली थी वेंदी। अम्मा सब समझा थो, ॿार न आहियां, छा कयां? ही जेके हथ आहिनि न इहो बाबो वढे वियो आहे। त काहे ॾींदसि बकरीअ वांगुरु? अम्मा मूंखे ॻाल्हि पूरी करण त ॾे न। चओ। पेट लिखी कंहिं ॾिनो हो? तुंहिंजे पीउ। लोड़ियूं मां ऐं कंवल था। तूं छा में तो लोड़े? काती त कंवल जे कंध ते आ ऐं तूं तो लोड़े? मां बि लोड़ियां थो। ईअं थो समझा त मुंहिंजे बुत में जीर विझी लूण थो बुरकियो वञे। जेकॾहिं न मुंहिंजी मिठड़ीअ मड़ मां पंहिंजे ते अचां त मामो सोराब सही जी खल समझे, पर मूं वॾो जबल जेॾी दीवार बीठी आहे। जबल खां बि वॾी, आसमान ताईं ॿिए पासे कुझु बि नज़र नथो अचे। मां समझियसि कान। जेकॾहिं हिन ॻाल्हि फ़ैसिले में वई त मां हाराए वेंदुसि। तोखां सोराब सरस थी वेंदो? न मां, मूंखां मुंहिंजो सचो क़ुरान सरस थी वेंदो।
जेको मामो सोरा सांढी वेठो आहे। क़ुरान त ॿिन्ही जहाननि जो वसीलो आहे, हू त असां वटि बि आहे। अम्मा जेको मामे सोरा वटि क़ुरान आहे न, हुन ते पेट लिखी ॾिनल आहे बाबे पारां। माना त जेकॾहिं ॻाल्हि फैसले में वई त फतह मामे सोहराब जी थींदी। हाणे तूं ई ॿुधाए मुंहिंजी मिठी उमिरि, त मां क़ुरान खे पुठी ॾियां अम्मा तू बुहारी थी दे छो ए बाचा नूरी दिया अम्मा एबो त ना है पर मां जो आया तू मानी जो पचाई दिया अड़ी अम्मा मानी पचाए करे पोखणी बुहारी दिया हा भला अलाही कान विंदस नूरी दिया मुंजी आदत आ सफाई को सवा सुकून नथो अचे। अम्मा मां रोज तो बुहारी दींदी आया। हाँ पर किन कचरो नजर आयो त बुहारी ॾेई वरतम। जी जी अगते मुखे गुनाहगार न कंदी कर, जेकॾहिं तोखे काथे किन नजर अचे त मुखे चई छॾींदी कर, मां खणी सफ़ाई करे छॾींदस। नूरी तव्हां भई तकलीफ़ न कयो, मां छा जे लाइ आहियां, मां ॾींदुसि तुंहिंजे घर जी बुआरी। हया सुख मिरल हया बि हुनर आहे छा जो सिखां? तू असांजो लगी छा जो एतिरो हुजाए तो थी। अम्मा नक न नासा विच ब खासा सब ॻाल्हियूं अखियुनि ते। मासी ख़दीजा मां तव्हांजो रिश्तेदार आहियां, पए जो ई सही। को रिश्तो न आहे तोसां, न ईंदो करे ते आहे रिश्तो मासी, जे न आहे त जल्द थी वेंदो। जल्द तूं सस ऐं मां नाठी। भली थई हाठी, नमूनो ॾिस ऐं वरी सोच ॾिस। सोणी सोचा नूरी निमाणी। अजाया खाब न ॾिस मिरल ऐं न वरी असांखे घटि वधि चओ। नूरी नज़ीर जी मंग आहे ऐं हो कराची में मिल ते कमाए थो। हो जीअं ई आयो इन जी शादी कराए छॾींदसि। नूरी मूं सां शादी कंदी मासी, पुछ नूरी खां। नज़ीर जी ठली मजदूरी ते जिंदगी गुजारींदी, कमाल थी करे मासी। मूं वटि 16 एकड़ ज़मीन आहे, 16 एकड़ ज़मीन। ऐश कंदी ऐश, सोच जाए हाली त मां हलाए थो। छा मुंहिंजो पोइ केरु थो खणे?
अरे जमा औरत अरे अरे चा हिते मुफ्त में माण्हू मारे हले वियो मूंखे रईस बहराम खान सां मिलणो हो तूं हिते ज़ोरी मूंखे इन लाइ वठी आयो आहीं ओहो काका सोराब वेह त सही यार मुझे गाल त ॿुध धाणो सही चवंदी आहे त तूं असांजो मुखालिफ़ आहीं ऐं धुर आहीं दादन जी न काका मूं लाइ ॿई बराबरि आहियो मुंहिंजी कंहिं में बि का लालच कोन्हे का सौ सिधो वेही थो दादन जा पासा खणी ऐं वरी चई थो त मुंहिंजे लाइ ॿई हिकु जहिड़ा आहियो डॉक्टर सतार तूं विच में टंग न अड़ाए काका मां इहो थो चवां त दुनिया असां ते खिले थी दुनिया सुधरी वई ऐं असीं अञा उन्हनि रस्मुनि जे ॾियार में फाथल आहियूं काका जेका छोकिरी अञा ॼाई कोन्हे का त ॼमण खां अॻु में हुनजी शादी दुनिया असांखे अञा ॼट न चवे केरु थो चए त ॼाई कान्हे माशाल्लाह हू जवान आहे काका सोराब मुंहिंजो इशारो पेट लिखी ॾियण वारी रस्म ॾांहुं आहे हाणे किथे रही आहे उहा रवायत न आहे असां वटि त आहे न ठीकु मञुमि त आहे पर इहा बि कंहिं नमूने सां निभायो त न This time check is brought to you by कामे में शामिल थी वञो वर्ल्डस जो मज़ो इनामात जो हंगामो छोकिरीअ जी बि मर्ज़ी हूंदी आहे उहा बि इंसान आहे हल इनखे बि नथा वठूं पर काका तूं पंहिंजे सारंग जी उमिरि त ॾिस न ॻाल्हि ॿुध तूं इहे ॿ अखर डॉक्टरी जा पढ़ी बुज़ुर्ग थियो आहीं या असांजी बर्दाश्त जो ग़लति फ़ाइदो थो वठी जो इहे नसीहतूं शुरू कयूं अथई काका सोराब ही हथ थो ॿधाए या होॾ छॾ बाक़ी काकी धाणो खे आउं मञाए वठंदुसि पहिरें बि पवंदोमांसि किथे तुंहिंजी नियत में त ख़लल न आहे सतार नियत में खलल हा मूंखे लॻे थो त तूं मूंखे टारे बस काका बस अॻिते न चचाए तो मूंखे एतिरो खसी सम्झो आहे अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजी सोच ते चङाईअ खे नंगाई थो सम्झी काका मां एतिरो किरियल आहियां छो पंहिंजी इज़त में नज़र विझंदुसि आईंदा तुंहिंजी नसीहत मूंखे न खपे हैरत आहे न सोच ते तालीम न हुअण जो वॾो कारण इहो ई आहे मुमल ओ मुमल काॾे मरी वई है सारंग मुमल अंदर आ न मां अधी ॿाहिरि हुई ॿाहिरि हा मां जरूर धूड़ पाइण वई हूंदी कवल वटि अचे त छंछरी थी छॾायांसि असांजो तकरार हिन जो कवल सां कुर्बत ज़ोर कवल हिते पहुचे पोइ वेठी रस रिहाणू करेसि अधी कमल हिते छो ईंदी मां हा करी छा थो अधी न चईसि छो मां अॼु मूमल जोड़ी त आहे न ढिया मूमल खां पर मां मूंखां त वॾी आहे न कमल हा वॾी आहे त छा आहेसि मूमल भी मूंखां वॾी आहे कमल भी मूंखां वॾी आहे पोइ थी न थी मठ अहिड़ी थी लपाट हणई जो लालो जो लोड़ो बि टपी वेंदे अधी सरण गुनाह हुआ हा न कवल खे अधी न चवंदो कर छो थी ॿार खे धड़काने चाची ॿार शादी थी कराए संजा ॿार पोइ बि आहे त ॿार न है ठही थो तूं बि ॼाओ है हने माड़े मिठे तेल सां अडियो ई अलाए चाची मूं न अबो ॾिठो न मां ॾिठी पालियो बि तो तातियो बि तो तोखे ख़बर हूंदी अच्छो थई मो सौराब किथे आ मां पाण ॻोल्हींदो हिते पहुतो आहियां वो असांजे ॻोठ जो आहे न जुमो शहबाज खान जे कबीले जो खून करे विधो अथई खून हा जुमे भजी जान बचाई आ शहबाज खान जे कबीले में छोर छुआ
पलाद न कने चाचो सोराब अची न वञे आईअ में कबीले मार थी वेंदी आ। अलाह सणाई कंदो वाई त सोली वार। छा ख़बर चाची? अरे शफन मुझो हाँ न छिन छोरा मुखे फिकर सारंग जे लाए सजाए जी आई तू पियो ही सोराब जे सिर पोया। मूं गाल कई त चवास एहतियात करे त पो वनीस न पोया मता वाकई गड़बड़ थे। वञास तो भला कत्ल छो कयो थस? चवन बाद बोह जो बाच को चोरी कयाई पे। बोह जे बाच के त? हाँ न तू वनीस जांच करिस बाकी न जकरे सोराब के कुछ छो त धाणो ब धण किया निधण की ना है। चाची वञा तो सहणो आ तोखे वडी भी आहीं ऐं आसरो भी आहे हिन राणे खे। आसरो छा चई? समझ में ही मोतबर राणो आ मुमल जी थो गाल करे मोटिया मुंह थी सुजाए धाणो धण किया निधण की ना है राणा। चइबो त हिन ये पोड़े के डॉक्टर सतार बचाए विधो। हाँ सरदार। कमदार गौर डॉक्टर जो भी इलाज थींदो आहे न। छो माण्हू न आहिनि छा सरदार? त पोइ भला कहिड़े डॉक्टर खां इलाज करायूंसि? डॉक्टर गोहर ई खोड़ा हिक टिके इलाज हिकड़ो टुको हमराह तीर शहबाज खान सां तो सीधो साहे। सलाम सरदार। वालेकुम सलाम। कर ख़बर मुंदर? अहम ॻाल्हियूं आहिनि सरदार। चओ। बहराम खान जे कबीले असांजे कबीले जो खून कयो आहे। छा? हाँ सरदार असांजे माण्हुनि में ताव आ ताव। खसीस ॻाल्हि तां खून कबो आहे छा बोह जो ज़रो छा कत्ल एॾी ॾाढाई। को थाणे ते त कोन वियो आहे न? न पलांद जा सांभा आहिनि मूं खेनि मना कई आहे त सरदार जे हुक्म खां सवाइ विख बि नाहे खणणी। गौर जी सरदार। चैन मोचारनि मुंडनि खे वञी न्यापो कर त मूंसां मिली वञनि। वञ। हाज़ुर सरदार। ॿी ॻाल्हि त असीं सोहराब जो फसुल लोणण था चाहियूं। कहिड़ो फसुल? वो फॾे वारी 3 एकड़ ज़मीन जंहिंजी ज़मींदारी This time check is brought to you by ब्लूटूथ प्लस का डबल फायदा, आरामदेह शेप और चले ज्यादा। सही आहे। कोई देर छा जी आहे? माण्हुनि जी मदद खपे कबीले जो मसइलो आहे मतां छोरस ते ऐं नाकामी थी पवे। नाकामी छो थींदी मुंदर? न सोराब जे लाइ त वारो सोढल ई काफ़ी आहे। सो त आहे बाबा साईं पर पोइ बि माण्हू माण्हूअ जी मदारत आहे इतफाक पुछी नाहे ईंदो सरदार साईं। ठीकु आहे घुरायो अथमि माण्हुनि खे हिकु हिकु माण्हू उन्हनि ते रखां थो पर ईअं न थिए त सोराब फसुल लोणी वञे तूं चिब कढी मुंहिंजे साम्हूं बि। न सरदार सफ़ा वैल बि न सम्झे सोराब जी पूरत आहियूं वधीक मलहालीअ जे करे तो वटि हली आयुसि मतां सुभाणे चओ त तो ॿुधायो ई कोन। घबराए न मुंदर शहबाज खान के हमेशा सरसी खपे। सिर वञे त वञे सरसी कभी। सरसीअ खां सवाइ इहो सिर कहिड़े कम जो खणी घुमंदे कॾहिं लुणंदे? अञा हफ़्तो आहे फसल पचण में। ठीकु 3 ॾींहनि में तो वटि माण्हू पहुची वेंदा। हफ़्ते खां पोइ ज़मींदारी लांडी ते पहुचाए वञा। जी सरदार।
वेहण लाइ न चवंदी फुफाट? वे मूं लाइ भला मूंखां कावड़ आ? न, मूंसां मुंहुं छो सुॼायो अथई? पंहिंजे में पूरनि जो मुंहुं सुॼियल ई हूंदो न मूं लाइ। सच पुछी न त मूं वॾी कोशिश कई आ। तूं लख कोशिश कर, वरी बि हलंदी मर्दनि जी। अमां धाणो जहिड़ी मांधाणी बि आहिनि कमल, जेके विलोड़ा ॾेई ॻाल्हि खे वधाइनि थियूं। मूं सोचे छॾियो आ। ख़ुदकुशी सोची हूंदई? न, ख़ुदकुशी छो कंदसि? सारंग सां रिश्ते खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुदकुशी आ? बाक़ी छा सोचियो अथई? ॿुधाइण ज़रूरी नाहे। मारोट खां बि लिकाईंदीअ? दिलि में न करी त चवां? चओ बिना खुटके। मारोट न चव, मूंखे नफ़रत थी वई आहे हिन रिश्ते खां। ऐं नई वरी फुफाट सॾ। तूं भली नफ़रत कर, पर मूंखे त फुफाट चवंदे ॾाढो सुकून थो मिले। कीअं फुफाट दादा न? हा हा, मारोट पुफाट त आहियूं ई आहियूं, पर कंहिंजे न मञण सां रिश्ता ख़तम थोरी थींदा आहिनि। पर इहो त तूं हिते न ईंदी कर। छो? मूं कहिड़ो गुनाह कयो? बज़ाहिर त कोन्हे, पोइ त पोइ इहो त के गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जेके गुनाह न हूंदे बि गुनाह हूंदा आहिनि। महिरबानी करे तव्हां हिते न ईंदा कयो। मां ईंदसि, रोकींदे मूंखे? कमल, अम्मा किथे आ? कमरे में आराम ई आ। हिन खे रोके छॾ। मां त अमां धाणो ऐं भाभी सोराब खे ॿुधाईंदसि त दादन छा दादन? इहो जॾहिं ॿुधाईंदसि न त पतो पवंदी दादन। अम्मा जी धीअ, इन मीरल सां मुंहुं कीअं ॾिजे? इन मीरल सां मां पाण ई मुंहुं ॾींदसि, तूं छो थी परेशान थिए? अम्मा नज़ीर खे घुराए त हलिया हलूं कराची। न फोन न ॾस न पतो, घुरायांसि किथां? अचे जॾहिं तॾहिं चइबसि। जेसी ताईं अचे तेसी ताईं मीरल को मसलो न करे विझे। अम्मा तूं या मां मुंहुं न ॾेई सघंदासीं। अलाह वॾो आ, आसरो न लाइबो आ। अम्मा जे न बिगड़ियो त असां डावाडोल थी वेंदासीं। मज़ाक न समझो अम्मा, मीरल जा इरादा ख़तरनाक आहिनि, तूं समझण जी कर। नूरी? जी अम्मा। ॾाॾी हिकु किस्सो ॿुधाईंदी हुई। किस्सो? हा त हिकु खूरो या बठो हो जंहिंमें ॿिली बचनि सां गॾु रहंदी हुई। सॼो बठो सिरनि जो पची रास थियो, पर जंहिं जॻह ते ॿिली बचनि सां रहंदी उनखे बाहि ई न वकोड़ियो। एतबार में चई थी ॻाल्हि? अम्मा कुदरत जे करिश्मे कमाल खां केरु इनकारी थींदो? त पाण खे बि कुदरत वारो मीरल जे हरकतुनि वारे बठे खां बचाए वठंदो। बाक़ी कुदरत पारां जेको लिखियल हूंदो सो टरंदो नाहे। सो त बिलाशक आहे, पर को न को हीलो वसीलो त ॻोल्हबो न। रोज़ अची तंग थो करे ऐं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं थो करे। मूंखे न रुगो चिढ़ थी वठे, पर नफ़रत ऐं कावड़ बि अचे थी। मां वरी कोन खे जीअ में चाहियूं थी ॾियांसि। इन जे लाइ त चवां थी त जिंद छॾाइजे। रोज़ असांजे घर भॻो बीठो आ, जेकॾहिं ओड़े पाड़े वारा ॾिसंदा या ॿुधंदा त छा चवंदा? सोचां थी तूं घबराए न, को न को तरीक़ो ॻोल्हे थी वठां। तूं परेशान न थी धीअ। अम्मा मूंखे त बर्बादीअ जी बुई थी अचे। सलाम साईं। वालेकुम सलाम। बराबर वे दे ख़बर। सरकार शहबाज जे माण्हुनि जो क़त्ल थियो आहे, वॾे ताव में आहिनि।
कतल असांजे जुमे जो बोह पे खयो वियो जुमो विड़ी पियुसि माण्हू मरी पियो शहबाज जा माण्हू हला करे सघंदा साईं शहबाज जा माण्हू हला कंदा त सुखिया वेहंदा छा सकरी कुनी उभा मंदी आ भली पई उभा में कतल आ किबला कतल हिकु त न करे हां जे थी वियो त थी वियो हाणे मुंहुं पियो ॾिबो फैसलो चयाऊं त फैसलो जे झगड़ो वारियाऊं बाहूं असां जो बि कटियल कोन्हनि जेको तव्हांजो हुकुम बाबा बराब ॿियो बि को कमकार आहे छा सरकार दादन संग ॾियण खां इनकार थो करे क़ुरान ते लिखी ॾिनल पेट खां सफ़ा नाबरी वारे बीह रहियो आहे ये चओ बाबा फैसले लाइ घुरायोसि फैसले लाइ छो जापो ॾींहुं मुंहिंजो पाणे ॾींदो संग न किबला चिठी ॾे चिट्ठीअ जी मिठाई थींदई समझी थो न मिठाई फैसले जी थींदी आहे भगन बाबला मतलब साॻियो आहे मुंशीअ खे चओ त चिठी लिखी ॾेसि ऐं मिठाईअ जो बि सोराब खे चई छॾ कीअं सोराब जी बिल्कुलु सरकार हलो सोराब अचो हलो हलो सिज गिरहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया कोमल जज्बन जी धरती ते रोज तू घिरे कारो सिज कारो सिज कारो सिज दादन तुझी खामोशी सोराब खे साथ ॾियण जे बराबर आहे पोइ रो जाए न मां रोआं त पई अञा छा रोआं इहो त भेण कंवल जे ॾुख में थी ॾहलकी मूं मामे लाइ पार कढण जी ॻाल्हि कई मतलब हाणे न आयो त गतरा गतरा हूंदो जहिड़े जो ज़रूर आहे छा त तूं ई ॿुधाए त को ॿियो रस्तो सुझई थो मुंहिंजे लाइ त सिर्फ़ ॿ रस्ता बचिया आहिनि या क़ुरान खे मञा या उनखे पुठी ॾेई छेड़ो वारे मामे सोराब खे मलाइकनि सां मिलाया मुंहिंजे अंदर खां पुछो अथई मुंहिंजे अंदर में चहक नज़र ईंदई दिल में सीरूं सीरूं हूंदई मुंहिंजे मन में मच था ॿरनि जेकॾहिं हुननि मचनि फड़को खाधो न त कुफर करे वेहंदुसि मुंहिंजी मिठड़ीअ मड़ कुफर करे वेहंदुसि त माठ मेठ में घाट चढ़े अम्मा मां कॾहिं बि बेवसी महसूस न कई आहे जेतिरी कंवल बाबति सोचींदे बेवस थी थो वञा वॾड़नि जे ग़लतियुनि जो असालो असीं औलाद था भोॻियूं दादन सोराब खे कंहिंखो चवराए कंहिंखां चवरायांसि मञींदो कोन शुरू रुगो इन धाणो में आहे सोराब चङो आहे धूड़ चङो आहे रहिस वटि निकितो आहे फैसले जे लाइ फैसले लाइ हा ख़बर पई पर मां फैसले ते न वेंदुसि पयो रींकट हलेसि बाक़ी जेकॾहिं रहिस पुलिस मोकिली न त उनखे मुंहुं ॾेई वठंदुसि रेस सां टकर में ईंदे सॼी उमिरि दावत हिक पासे कबीलनि में छिकताड़ वधी रही आहे ऐं ॿिए पासे रेस खे पुठी ॾींदे त छा कयां मामो सोराब न मञे त कीअं कयां फैसले ते न वञण सां पाणे रड़ी रड़ी माठ थी वेही रहंदो न दादन तूं 4 माण्हू वठी रेस सां वञी मिल खेसि सम्झाएसि जेकॾहिं रेस न मञे त खेसि अर्ज़ रखेसि कहिड़ो जे सोराब हरू भरू माइटी थो चाहे
त कंवल शफ़न लाइ वठे ऐं मूमल जो रिश्तो तोखे ॾे। दादन वारनि जी चौठ टपी आहे न, समझी थी मथो किथे छड़ी ॾिसे। कमल ॾे वई हुयसि अम्मा। न आहे ज़रूरत कमल ॾे वञण जी। अम्मा जे वयसि त छा थी पियो? फुफाट वटि वयसि, फुफीअ जे घर वयसि। का गजर या मूरी त न आया जो मूंखे खाई वेंदा। खाईंदो केर तोखे? इहे को आंगुर बि खणी ॾेखारे त अखियूं कढी छॾियांसि। धाणो धणकी आ, निधणकी न आहे। जरूर सिफारिश खणी आयो हूंदे। छोकिरियाल तूं अंदर। छो आयो ही? न चाहा काकी। मुए सदा अच पंहिंजो आहीं, तोखां को पर्दो हिजाब न आहे। पर नहीं ये मुखालफतूं ऐं सिफारिशूं खणी दे त धाणो जो मथो धोकण शुरू कंदो आ। आयो ही इन ये लाइ आया काकी। ॾिठुई मूंखे त पक हुई जो 100 भेरा जुती घसाई। धाणो सारंग के पाणाईंदी। ॿुधी छॾ डॉक्टर। ॾिस काकी ईअं अदी मूमल सां थे त कंदीअ? हाँ हाँ छा थो चवी? इहो त अदी मूमल सां जेकॾहिं को अहिड़ी ज्यादती करे तोखे सूर न थींदो? ही उहो दौर न रहियो आहे काकी, छो खणी कंहिंजी निड़ीअ ते लत रखी अथई। दौर कहिड़ो बुझे त साम्हूं जो छा? मूंखे सारंग परणाइणो आ। मां सम्झ त मेड़ आयो आहियां काकी। मुड़ी वञ, सारंग वॾो थे पोइ पाणाईंदासीं ऐं मूंखे पोइ को एतिराज़ कोन हूंदो। बाक़ी तोखे कंवल लाइ एतिराज़ आहे ईअं न? हा न। छो? उमिरि जो फ़र्क़ु आहे काकी। या को ॿियो मतलब अथई? ॿियो मतलब? अलाए हुजे त ॿुधाए। वो मतलब जरूर आहे। तोखे कहिड़ो मथे में सूर पियो आहे जो वती तो इलाज कंदो ऐं लीलाईंदो आहे? को मतलब त खोले ॿुधा। काकी तूं ग़लत थी समझे, मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ। पछताईंदीअ, को वक़्तु ईंदो ॻोढ़ा ॻाड़ींदीअ, पर उघण वारो कोई कोन हूंदी। हाणे ॿुध में धाणो ॻाड़ींदी ॻोढ़ा जो धाणो आहे निधणकी। धाणो धणकी आ, निधणकी न आहे। अम्मा पान। भेण शबाना, शबाना भेण तोसां आहियां। कोने का शबाना? हाँ साम्हूं वेठी वरी चवी थी कान्हे। मां आहियां, बाक़ी तो वारी भेण शबाना मरी वई आ। ही केर आ अम्मा? ऐं असांजे घर में छो आयो आ? अलाए केर आ? काहे पियो घर में? न्याणियुनि वारो हूंदे अख बूट करे हलियो आयो आहे पराए घर में। छा थियूं चओ? मां सोहराब आहियां शबाना। सोहराब तुंहिंजो भाउ। सोराब? केड़ो सोराब? केर सोराब? अम्मा नालो ॿुधल तो लगे। वो ना है धाणो धणकी, शायद उनजो घर वारो आहे। हा हा याद आयो, जंहिंजे हथ में लगाम तस। मां घोड़ो या गधा आहियां जो मूंखे कंहिंजो लगाम पियल आहे? के माण्हू बि हूंदा आहिनि जिन जे नक में ज़ाल जी डोड़ी हूंदी आहे ऐं खेनि रिछ वांगुरु नचाईंदियूं आहिनि। मां बेइज्जती सहण न आयो आहियां, सुञाणो या न सुञाणो। मां सोहराब आहियां, सोहराब। चिट्ठी खणी आयो आहियां बहराम ख़ान जी मोहर सां। चिट्ठी? हा, मां ऐं धाणो जुतियूं घसाए घसाए थकिजी पिया आहियूं। तव्हां मञो ई न। हाणे रईस बहराम ख़ान फ़ैसिलो रखियो आहे, इहा आहे चिट्ठी। हा, कन खोले ॿुधो। जेकॾहिं हिन दादन रईस खे पुठी ॾिनी न
सॼी उमिरि जेल में पियो सड़ंदो ऐं सुभाणे रईस सभिनी ॻोठ वारनि खे घुरायो आहे शहबाज़ ख़ान जे कबीले खे मुंहुं ॾियण जे लाइ। इहो ॿुधाइजोसि। हक़ त बराबर आहे पर दादन जी रॾीअ जे करे थो चवां त 2-3 ॾींहनि में सारिंग जे निकाह जी तयारी शुरू। रिस पके ॾिनी छा? सोरहाना सम्झ त दादन दुफ़ थियो ऐं हू सुञाणनि ई न पियो। केरु? शबाना ऐं कंवल। कंहिंखे? मूंखे, ॿियो कंहिंखे? चवनि पियो त तूं केरु आहीं? अधियूं थी वयूं हूंदियूं चटीअ जे करे। अखियुनि अॻियां ऊंध अची वई हूंदनि। चटीअ जे करे बि ऐं हक़ छिकण जे करे बि कावड़ में ईअं पियूं चवनि। हींअर वञी शहर करे आ बंदोबस्त। फ़ैसिलो त थियण दे, शहर परे कोन्हे। चमी थो पक्का त पोइ फ़ैसिलो हक़ में थियण घुर्जे न। वापसी में देर थी वेंदी। हिते वरी कहिड़ा लाभारा रहिजी वेंदई जो देर थी वेंदी तोखे? शाम रईस कबीले जे सभिनि माण्हुनि खे घुरायो आहे। सभिनी खे छो? मतलब त पूजड़नि चङनि खे। तूं वरी कॾहिं खां चङो थियो आहीं? असुल खां तूं चङी नाहीं। हा मुंहिंजो नालो धाणो आहे, चङी नाहे। मतलब त सेबती। धाणो जहिड़ी तर में का सुझे थी? जंहिं जहिड़ी तर में कान्हे का उनजो वर वरी घटि हूंदो। सोन हूंदो बल्कि हज़ारनि में हिकु हूंदो। तॾहिं त धाणो जी दिलि में तो धड़की सोराब। आहियूं त धड़कण जहिड़ा धाणो। चङो हाणे ठहियो ॿुधुम ॼट खे ॾे मान त जुती सिधो खट ते। धाणो ॾिस मता वरी ॼट चवी हाणे न धाणा कढी विझाए। भले धाणा तो कढे धाणो जा। धाणो धड़की आ का निधड़की नाहे। धणी बि मां है न या वरी ॿियो को? है फिटल ही धाणो जी जो तो जड़े फिथल सां पलो अटकियो न त धाणो जे संग जे लाइ धरणा थे लगा। हाणे छॾ पाणी प्यार तमारे सड़े वञा। हां पाणी वनी पाण पी। धाणो का तुझी नौकरी आणी आ छा? धाणो की पाणी प्यारी। हाँ दादा वे विया कोन थो डॉक्टर सरदार बनी ता फेरो करणो हितां गुज़रियमि सोचियमि त तव्हांखे ॿुधाईंदो वञा। छा? हिकु त क्लिनिक ते पंहिंजे ख्याल सां वे या त वरी हमरा रख। माण्हू रखां? हा ॼाण हूंदई न। छाजी? शहबाज़ खान जो कबीलो असांजे कबीले सां जहिड़े लाइ संभरियो आहे। ॿियो त राइस बहराम खान बि पंहिंजे कबीले खे घुरायो आहे। किथे तोखे न नुक़सान पहुची वञे। मूंखे छो नुक़सान पहुचंदो? मुमकिन आहे भला एहतियात में एब त कोन्हे। ठीकु आहे सम्झुमि। भला तूं बि बहराम खाना ॾे वेंदे छा? न पूरे फ़ैसिले लाइ चिठी मोकिली अथई। इन लाइ मां हुनजे सॾ ते न वेंदुसि। काको सोहराब न मुड़ियो छा? न वेंदुसि ऐं न वरी फ़ैसिलो थींदो। मां थो मिलां बहराम खान सां। न छा मिली कंदे? रिढनि अॻियां रबाब वॼाईंदे वरह थिया। मूंखे त यार बाबा साईं ते अफ़सोस थो थिए। ईअं चवे हा क़ुरान ते त लिखी न ॾे हा। बस यार दुआ कर तो खुदा कुफर खां बचाए। यार बाक़ी हाणे मूंखां सब्र मुंहिंजो मोकिलाई थो वञे। हा मोकिलाई थो वञे।
वरी आयो आहे? हर हर ईंदुसि ओतर ईंदुसि जेतर शादी न थींदी। शादी? छो घबराइजी वई आहे नूरी? मरण नाहे मेणो ऐं परणो नाहे गार। मां हथ थी ॿधाए मीरल, मुंहिंजे लाइ गिला जो गांघो न थी। माण्हू ताना मेणा ॾींदा ऐं ग़लति बि सम्झंदा। शादीअ जो कॾहिं कंहिंखे मेणो या तानो मिलियो आहे? तुंहिंजे ईअं अचण ऐं अढंगी ॻाल्हाइण लाइ माण्हू गंदो छिलींदा। वो गंद उछले त ॾिसे जहिड़ा बुकियूं तरे खावांसि। पर मीरल, मां नथी चाहियां त तूं हिते अच। ऐं मां सदाईं चाहींदुसि त हिते अचां। मां प्यार थो कयां तोसां नूरी, दिल जान सां चाहियां थो तोखे नूरी, मजबूर आहियां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾ, मां मरी त सघां थो, तोखे छॾे कोन थो सघां। जे तूं न मिली न त मीरल ज़िंदगी बजाए मौत कबूलींदो। वॾो को बे न को आहीं। वासी खदीजा होरिया ॻाल्हाए, ताऊं करे उभ न पाड़। पराए घर में ईंदे तोखे ज़रो बि ख्याल नथो थिए। इहो को ॿियो को तुंहिंजे घर में अचे त पोइ अखियूं खोटे कढांसि। इते बड़के थो, बाक़ी असांजी इज़त नथी सुझाई। तव्हांजी इज़त मुंहिंजी इज़त आहे। मां कॾहिं सोड़ो पियो आहियां? सोड़ो बि छो पवां? अॻे पोइ नूरी मुंहिंजी आहे। पंहिंजे सोट नज़ीर जी आ, तुंहिंजी शामिया अञा चवी तो सोड़ो नथो पवां। असांखे हेकिलियूं औरतूं समझी तंग थो करी, ईसाई तो ज़हनी तौर असांजो सुकून बर्बाद आहे। अञा सोड़ो कीअं पवे? रब रसूल खे मन असांजी पचारे छॾे ॾे। हा कंदी न त पोइ कॾहिं मोकिलींदो इहो माण्हू? सोराब जेकॾहिं फसल खणी वियो न त असांजो ही नको आहे न, नको वढिजी वेंदो, नको वढिजी वेंदो। अलाह पनाह ॾींदो सोटल, छो नक वढबो? बाबा, जॾहिं सोराब फसल पोखियो हो न, उन ॾींहुं ईअं सम्झ त असांजो पटको लथो हो। हाणे जेकॾहिं फसल लुणी वियो न त ईअं सम्झ असां नक खणी हलण जहिड़ा न थींदासीं। जज़्बाती न थी सोटल। बाबा, जेकॾहिं रेस मदद में देर कई न, पोइ मां पंहिंजे हथ जी लाहींदुसि। पोइ खटे क़िस्मत सोराब जी सरसी मुंहिंजी हाव में चक आहे, मुंहिंजे हाव में चक। तूं इन ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। सरसी कभी पुट, पर तूं रुगो माठ कर। बाबा, असां वारे सरदार में रोब ऐं रैयत खे मारण वारियूं खूबियूं खोड़, बाक़ी ॿियनि कबीलनि जे आॾो असां वारो भोतार जहिड़ो कुकुड़, रुगो फड़कियूं त फड़कियूं, अखर अथसि कोन। सरदार अलाए कुथो न ॻाल्हाए सोटल, कुझु होश खां कम वठ। बाबा, काल ईसन जे भाउ खे क़तल कयो आहे बहराम जे कबीले जे जुमे। छा थियो आहे उनखे? उन लाइ रईस घुरायो आहे कबीले वारनि खे। सलाह मशवरो करे अमल कंदा बाबा, बस तूं रुगो या न लाए। बस बाबा, सिर्फ सलाह मसलतूं हूंदियूं, ॿियो कुझु बि न। सघारो कबीलो असांजो ऐं सरसी बहराम खान जे कबीले जी। हिकु सिज ॿ पाछा, हिकिड़ो ॾींहुं थोरे या बाबा? मां अॼु पंहिंजा दोस्त गॾु कंदुसि। जेतिरा सरदार सलाह करे, मशवरा करे ऐं पंहिंजा माण्हू गॾु करे असांखे ॾे। ॾिसो न बाबा, ज़मीन असांजे मुहागे में आहे, पोइ सोराब कब्ज़ो छो करे? दोस्त टप छा लाइ त दोस्त गॾु करी? बस जीअं झल तीअं अॻिते। सुढल पुट, वॾनि जी सलाह वठबी आहे। वॾनि खे पुठी ॾियण वारो बराबत बदिरां नुक़सान में वेंदो आहे। तूं समझाएसि सारा, बाक़ी मां त ॻाड़ी हणी हणी थकिजी पियो आहियां। तो थोरो सान्या का कम वठ। अम्मा, तरसंदे तरसंदे फसल पची रास थियो आहे। जेकॾहिं थधे ते सोराब जे फसल जे मथां हर ॾेई असां पंहिंजी पोखी कयूं आहे न, हू हेठि हुजनि हा,
असांजी सरसी हुजे हा। बाबे रोकियो, हीअं था कयूं, हूअं था कयूं, सरदार खे था ॿुधायूं। लूण जो मशवरो ॾिनव, सरदार लभे कोन थो। This time check is brought to you by कामे में शामिल थी वञो, बर्डस जो मज़ो, इनामात जो हंगामो। अमल उहो नथो करे। बस हाणे मां पंहिंजा यार दोस्त कठा करे कच्चो पक्को फसल लुड़ी खणी थो अचां। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। छो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। सम्झनि छा था पंहिंजो पाण खे? सोढल ॻाल्हि त ॿुध। ॿुधर वञीस, इसको जोखम जो कम न करे विझे। वञीस। छा कजे, समझ में कुछ नथो अचे। आजी न्याजी मेड़ मिंट सोरा मञे ई कोन थो। बाहि पाणीअ जे विच में आहियूं। जेकॾहिं दादल फैसले में वियो त फैसलो हक में थींदो ई कोन। जेकॾहिं नथो वञे त रेस ॾमरबो। का ॻाल्हि ई समझ में नथी अचे। तूं ख़ामोश छो आईंदी है? कंवल, अम्मा साह तो मुझे अलाए छा थो थिए। संभाल अम्मा पाण खे, संभाल कंवल। कंवल संभाल पाण खे धीअ, संभाल। यार अब्बा, तूं हिननि जो हमराह आहीं। बेकसूरन ते कहल कर। परवरदिगार, तूं असां ते रहम कर। छा थियो पुपी? अलाए छा थी वियो अथसि, वेठे वेठे किरी पई। कंवल, पपाट कंवल, पुपी, डॉक्टर। केरु आणे डॉक्टर? तूं वञ न, वारो कर, मां आयांसि हिते। मां वञा? हा, ॿियो कंहिंखे चवंदीअ? जल्दी कर पुपी। ठीकु आहे, खुदा करे डॉक्टर सतार हुजे क्लिनिक ते। हूंदो, तूं देर न कर, खुदा जे वास्ते पुपी। अम्मा तूं संभाल जांस, मां बस थी मोटा थी। तूं वञ, वक्त न वञाए पुपी। कंवल, कंवल, छा थियो अथसि? ख़बर न आहे, बेहोश हुई त मां आयसि। अम्मा किथे आहे? डॉक्टर खे वठण वई आहे, बस अचण वारी हूंदी। तूं कंवल खे संभाल, मां हलां थी। ठीकु आहे, तूं वञ। कमल, मुंहिंजी मिठड़ी कमल, घबराए न, मां तोखां सभु कुझु खोरींदुसि। सरदार भाउ मुंहिंजो मुंहुं आहे, हाँ मुंहिंजो थो सड़े। मां पलांत कंदुसि सरदार, मां पलांत कंदुसि। न सरदार, असां कोन मुड़ंदासीं, असां पलांत ज़रूर कंदासीं। बस हाणे सभिनी ॻाल्हायो। इहो बहराम छा भड़कंदो, पतो पइजी वेंदुसि। हिकु त हर घर ते 1000 रुपया आहे। सुभाणे ताईं कमदार गौर वटि जमा करायो त जीअं ईसन जी मदद कयूं। ईसन? जी सरदार। तुंहिंजो भाउ हुयो न मक़तूल? जी सरदार। तूं छा थो चवीं, फ़ैसिलो छिकियूं या ॿियो कुझु कयूं? तूं मालिक आहीं सरदार, मूं पुलिस में बि रिपोर्ट नाहे कई। मतलब नामालूम ॼाणाए लाश दफ़नाए आयो आहियां। तॾहिं त तोखां पुछां थो न, तुंहिंजी छा सलाह आहे? मुंहिंजो इरादो पलांद जो आहे। पलांद कयां, बराबर थियूं, पोइ जेको हुकुम अवांजो सरदार। असांजो कबीलो उत्तम ऐं सरकश, हू खसीस था कनि खून,
भाव बाराणी कई हूंदी पर कतल जहिड़ो ॾोह न हो सरदार। तव्हां सभई मुतफ़िक़ आहियो? हाँ सरदार। मुंहिंजी बि साॻी राय हुई ईसन वारी। ईसन ये सभु तोसां गॾु आहिनि ऐं मां बि तोसां गॾु आहियां। हाणे हलो। महिरबानी सरदार। मां जी बाबा। अरे बुआ जे मुठ जे लाइ मुड़ुस मारे बि थी। कि भला बुरी खणे आ न, चोरी पियो खणे। मां बि जज़्बात में अची वियुसि। हिन जो अंजाम सम्झींदो? जेको नसीब थी पाई त बि कमाए वेंदुसि। तव्हां कोर्ट में इकरारी बयान ॾे। कोर्ट कुई विझे त बि ईअं न चवां तूं बाबू आहे तोखां कहिड़ी लिक। जे फ़ैसिलो शिकियूं ॾियणो पवंदी। जेको ऑर्डर कंदे बाबा साईं तोखां परे कोन वञिबो। ख़ैर मुंहिंजे घुराइण ऐं तव्हांखे गॾु करण जो मक़सदु इहो आहे त कशीदगी वधी सघे थी। ॻोठ जो ऐं पंहिंजो एहतियात कयो, मतां दुश्मन वार करे वञे। बाक़ी फ़ैसिलो ॾींदासीं, ठीकु आहे न? हाणे तव्हां वञी सघो था। डॉक्टर सतार ख़ैर त आहे? आए बि सही, अहवाल बि नंढी, वरी बीह रहियो आहियां। भाई साहब मां गुज़ारिश लाइ आयो हुउसि। चओ। तव्हां सोहराब ऐं दादन जो फ़ैसिलो न कयो। मां न कयां, बाक़ी तूं कंदे। भाई साहब मुंहिंजो इहो मक़सदु न आहे। त छा आहे? काके सोहराब जो छोकिरो मासूम आहे, इहो ज़ुल्म आहे। ज़ुल्म छा में आहे? उहो हक़ थो घुरे, हुनखे हक़ मिलणु घुरिजे। खणी छोकिरीअ खे खूह में वञी उछले। इहो मुनासिब न आहे रहे सर। छा मुनासिब आहे? तूं बधु पग कर फ़ैसिलो। ए तोखे संग घुरिजे त उहा ॻाल्हि करे। अफ़सोस आहे रहे सर, जंहिं सां बि इन नाइंसाफ़ी जी ॻाल्हि थो कयां उहो ईअं थो सम्झे। मां छोकिरीअ जी ज़िंदगी जी ॻाल्हि थो कयां। काको सोहराब पंहिंजे भाटे लाइ वठे न। इहो त सोहराब ते आहे न, मां कीअं ज़ोर कंदोमांसि त हुनखे ॾे या हुनखे ॾे। बाक़ी सोहराब खे संग ॾियणो अथसि। दादन न ईंदो त माण्हू मोकिले निकाह विचराईंदोमांसि।